टंडोबागो में पाक फौज सां यकजहती लाइ शानदार जलसो। ॾेई शहर मां निकतल रैली बदर चौक ते जलसे में तब्दील। इंडिया खिलाफ सख्त नारेबाज़ी। टंडोबागो खां रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान। पाक फौज सां यकजहती ऐं क़ौमी सलामती जी हिमायत में ॾेई शहर मां सोशल मीडिया सेंटर सिंध तां ह्यूमन राइट्स पाकिस्तान ऐं सिविल सोसाइटी पारां हिकु वॾी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदे टंडोबागो शहर पहुती। ॾेई में रैली जो इख़्तिताम टंडोबागो में थियो, जॾहिं टंडोबागो में बदर चौक ते शानदार जलसो। रैली जी अॻवानी अली गुलाम खोसो, साईं नादर अली शाह, गुलाम मुश्तबा खोसो, शाहिद अली खोसो, राजा हकीम जरवार, अल्लाह बचायो दलवाणी, रईस आमिर खान खटियाण, नूर हसन खोसो, शफ़ी मोहम्मद खोसो, महमद खान खोसो, साईं बाबा हैदर अली शाह कई। इन्हनि अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे पाक फ़ौज जी क़ुर्बानियुनि खे ख़राज तहसीन पेश कयो ऐं क़ौम खे गॾियल यकजहती जो पैगाम ॾिनो। रैली दौरान शिरकत कंदड़नि पाकिस्तान ऐं पाक आर्मी जे हक़ में जज़्बाती नारेबाज़ी कई, जिन में पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान आर्मी ज़िंदाबाद, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा शामिल हुआ। इंडिया खिलाफ पिणु सख़्त नारेबाज़ी कई वई। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे ख़बरदार कयो वियो, पाकिस्तान पंहिंजे पाणी, पंहिंजी ज़मीन ऐं सलामती ताईं कंहिं बि धाड़े खे बर्दाश्त न कंदो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इंडिया तुंहिंजा राफेल जहाज़ कमु न ईंदई, असां पाक आर्मी सां गॾु आहियूं। जलसे में मुक़ररु अॻवाननि पाक फ़ौज जे मुल्क लाइ क़ुर्बानियुनि खे साराहींदे वाज़े कयो त क़ौम पंहिंजे फ़ौज जी पुठभराई लाइ हिकु आवाज़ आहे। जलसे में मक़ामी माण्हुनि जे वॾे अंग में शिरकत रही, जॾहिं माहौल क़ौमी जज़्बे ऐं हौसले सां भरपूर हो। इख़्तिताम ते क़ौमी सलामती लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। समझंदा हुआ उहे पेशाब के मुक़द्दस समझण वारा वरी पाकिस्तान ज़मीन है जेका औलिया जी सरज़मीन है, वह पाकिस्तान जी सरज़मीन रात ते ही मुल्क असां खे अता कयो। एड़ो प्यारो रब जे प्यारी सरज़मीन असां के कलमे जी बुनियाद ते अता कई, न जे शहादत के सलाम पेश कयूं था।